दोस्तों अॼोकी अख़बारूं छातियूं लिखनि में मां आहियां मेज़बान ज़ाहिद राजपर ऐं असांजा अॼु महिमान दोस्त जेको आहे सो सीनियर सहाफ़ी ऐं समाज ऐं सियासत ते गैर नज़र रखंदड़ मुहम्मद क़ासिम इसरान। क़ासिम साहिबु तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में भली कार चऊं था ऐं अॼोकी अख़बारूं पाण श्रोता ॾिसंदासीं। अॼु खणंदा रोज़ानी पंहिंजी अख़बार त रोज़ानी पंहिंजी अख़बार जी सुपर लीड ख़बर आहे, अहम ख़बर आहे ॾाढी। ऐं ॾिसो हुकुमराननि जा हाल, तेल अञा महांगो थींदो, डॉलर सट्टेबाज़नि ऐं अफ़गानिस्तान स्मगलिंग करण सबबु महांगो थियो, शौकत तरीन नाणे वारो वज़ीर थो चए। आलमी मार्केट में तेल महांगो थींदो त असां बि महांगो कंदासीं। सऊदी अरब खां 3 अरब डॉलर जल्द मिलंदा, IMF सां थी वेंदो। डॉलर जो मुल्ह 166 या 170 रुपया हुजणु घुरिजे। सट्टेबाज़ डॉलर अफ़गानिस्तान स्मगलिंग करे 8 खां 9 रुपया खणी वञनि था। महांगाई 9% जे हिसाब सां वधे पई। जेकॾहिं हीअ वाक़ई हिन जी ॻाल्हि शौकत तरीन जी सही आहे त रियासत किथे आहे जेका सट्टेबाज़ इहे खयो था वञनि। ऐं हीअ तेल जे अघनि ते ठीकु आहे, आलमी सतह ते तेल वधे थो, घटिजे थो, पर ॿियनि मुल्कनि में सस्तो आहे। हीअ हिते माण्हू खे का बि रिआयत ॾियण लाइ तयारु न आहिनि। ऐं सट्टेबाज़ लाइ कनि छा था आख़िरकार? काइनात में अल्लाह करीम घणे खां घणा नबी अरबनि में मोकिलिया, सिर्फ़ु इन जे करे त अरब सुधरियल न हो। सही। ऐं अॼु ताईं अरब सुधरियल न आहे। उहो अयाशी, ज़नाखोरी, जुआ ऐं उन्हनि सभिनी शयुनि में मुलविस आहिनि जंहिंजी क़ुरान में मनो थियल आहे। उन्हनि जा वॾा वण सुधरियल आहे। अॼु बि दुनिया खे तेल उहो ई महांगो करे ॾियनि पिया। असांजे पासे में गवर्नमेंट पंहिंजी पॉलिसी उहो तब्दील करे त ईरान जो तेल 100 रुपया लीटर जे हिसाब सां हले पिए थो। पोइ तेल जा सौदा अरबनि सां करण जे बजाय ईरान सां कया वञनि ऐं पंहिंजे ईरान सां आलमी सतह ते मसइलो थिए थो न। आलमी सतह ते जेको आहे ईरान ते पाबंदी लागू थियल आहिनि। आलमी सतह ते मसइलो तॾहिं थो थिए जो दुनिया जा सरमाएदार जन जो मफ़ाद ईरान पूरो न पियो करे, उहे ईरान ते पाबंदियूं जॾहिं त ग़रीब खे पहण जड़े ग़रीब सां कारोबार करे पंहिंजी मुआशी, सियासी, इक़्तिसादी सूरत हाल खे बहितर करणु खपे। जॾहिं यूरोप सॼे यूरोप खे हिकिड़े सिके ऐं हिकिड़े उन में हलायो पियो वञे त पोइ एशियाटिक खे छो नथो हिकिड़े सिके ऐं हिकिड़ी उन फार्म में हलायो वञे। ही दुनिया जे सरमाएदारनि जूं नाजाइज़ियूं आहिनि जेके ग़रीब मुल्कनि सां आहिनि। ईअं असां सभु आहिनि। असांजा हुकुमरान आलमी नाजाइज़ुनि खे ॾिसण जे बजाय आलमी हुकुमनि तहत हली रहिया आहिनि। उन जे करे ही दुनिया जा फ़रेब, ही धोखा, ही असांजे पेट ते लत जो सिलसिलो जारी आहे। अच्छा, त रोज़ानी कावश तरफ़ त रोज़ानी कावश जूं जेके मथां लीड सुपर लीड ख़बरूं उन्हनि खे छॾे करे हेठि चऊं था त असांखे 2 ख़बरूं इंतिहाई अहम मिलनि थियूं। ऐं त सिंध में आख़िरकार थी छा रहियो आहे। शिकारपुर जो जतोई बिरादरी ॿिनि पाड़नि विच में खूनी तकरार जुर्गो, धुरियुनि मथां 83 लख रुपया ॾंड। ॻोठ खादम हुसैन जतोई में चीफ सरदार फ़तेह मोहम्मद ख़ान जतोई से सरपंचीअ में सैद खानाणी ऐं गहराणी गुराणी धुरियुनि में खूनी तकरार जो जुर्गो थियो। इहा जुर्गे जी हिकिड़ी ख़बर आहे। इन जे हेठां वरी 3 कालम जुर्गे जी ॿी ख़बर अथव। इहो बि साॻियो इलाइक़ो आहे इन पासे मधे जी। त मधे जे भरिसां 5 इंसानियूं जानियूं ॻिड़काईंदड़ दल जूने जा तकरार जुर्गो, धुरियुनि मथां साढा 99 लख ॾंड। धामरा में सरदार मोहम्मद ख़ान जूने जो सरपंच जुर्गे में धुरियुनि पारां खुर्शीद जूने जो, कोस बख़्श महर, मौज़म अब्बासी ॿिया शरीक थिया। ही माण्हू हेतिरा मरी वञनि था, माण्हू रोज़ ई मरनि था, खून रेज़ी आहे ऐं हिननि खे इंसाफ़ ऐं कानून जा दरवाज़ा त बंदि थी था वञनि, जंहिंजे करे माण्हू जुर्गा करण ते मजबूर आहिनि। हीअ त सिधो रियासत जे ख़िलाफ़ बग़ावत आहे न। त तव्हां जे कानून इंसाफ़ खे असां था मञूं, इहे रिट खे चैलेंज था कनि ऐं उहे सरदार वॾेरा सरेआम पंज वज़ारतूं लॻाए हुननि जूं बाहूं कंदा वधनि था। हिन खां दुनिया सॼी जे मुल्कनि खे ॾिसो या पाकिस्तान खे ॾिसो, दुनिया में का बि धुर, फ़र्द वाहिद, को ज़ात क़बीलो ताक़तवर न हूंदो आहे हुकुमराननि खां। पर जंहिं मुल्क में हुकुमरान ऐं उन्हनि जूं एजेंसियूं पाण बदअमनी पखेड़े ऐं पंहिंजे सुकून सां वेहणु चाहींदियूं हुजनि, उते का शइ खे रोके नथो सघिजे। हिन मुल्क में
इंसाननि जूं ज़िंदगियूं उहे क़ीमती न आहिनि, बल्कि असां जूं आज़ादियूं, असांजी इंसानी हक़नि जी सभु शइ उन्हनि धुरियुनि जे परतो आहे, उन्हनि जे हथ हेठि आहे, उन्हनि जी मर्ज़ी आहे त जीअं चाहिनि। ही जेके जहिड़ा तव्हां कबीलाई जहिड़ा चओ था, पाण जे ख़्याल में इहो हूंदा, पर असुल में इन्हनि जहिड़नि खे हथी ॾियण वारी गवर्नमेंट आहे, जेका उन रियासत उन्हनि ते का कानूनी पकड़ नथी करणु चाहे, जीअं बदअमनी हुजे। ऐं जेके ॾाढा कबीला हुजनि से सिधी रीत रियासत जे थंभनि जे हथनि हेठि आहिनि, ऐं जेके कमज़ोर आहिनि उन्हनि खे चिभाटियो वञे थो या उन्हनि खे हिसायो ऐं डिॼायो वञे थो। चवंदा रोज़ाना जीजा तरफ़ रोज़ाना जीजा जी का लीड ख़बर आहे, उन में शकी बुनियाद ते कानून साज़ी लाइ साथ ॾींदासीं, गॾियल मुखालफ़त जो हुकुम सां सहकार करण खां सुठो जवाबु। क़ौमी असेंबली में स्पीकर जे ख़त जे जवाब में गॾियल मुखालफ़त जे स्टीयरिंग कमेटी जो वर्चुअल इजलास, यूसुफ रज़ा गिलानी, शाहिद खाकान अब्बासी, अयाज़ सादिक ऐं शिज़ा फातिमा, श्री रहमान ऐं ॿियनि जी शिरकत। इजलास में स्पीकर क़ौमी असेंबली असद कैसरत पारां मुखालफ़त खे लिखियल ख़त जे जवाब लाइ मतन जे नुक़्तनि ते गौर कयो वियो ऐं उन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो वियो त कानून साज़ी अहिड़ी हुजे जेका आइन ऐं कानून मुताबिक़ हुजे। हाणे केतिरा बिल आहिनि जिन ते हुकूमत सां जेके इतिहादी आहिनि उहे बि बीहण लाइ तयारु न आहिनि। हाणे ताज़ो जेको सुप्रीम कोर्ट में पेश थियो, चवंदा आहिनि हिनखे क्लीन चिट ॾिनी वई आहे त हीअ अहम इदारनि ऐं जेके पाकिस्तान जा ख़ासि इदारा आहिनि उन्हनि जो दिफ़ा न करे सघियो आहे, जेके क्लीन चिट ॾिनी वई आहे। उन क्लीन चिट मिलण खां पोइ काफ़ लीग बि हुनजी हुकूमत मुखालिफ़ बिलनि ते मुखालिफ़ करणु शुरू करे छॾी आहे, MKO में मुखालिफ़ करणु शुरू करे छॾी आहे। अॼु GTA जी स्टेटमेंट पाई आहे, फंक्शनल लीग अॻे खां वॾल आहे। त छा था पयूं त हीअ हुकूमत अकेली न पई थिए हिननि बिलनि ते ऐं समूरी कानून साज़ी ते? शुरू खां कंटीनर ते वेठल ख़ान जेके बि ॻाल्हियूं कयूं आहिनि उहे हुन जे पंहिंजे दिलि जी तसली आवाम खे लॉलीपॉप ॾियणु ऐं उन जो हिसो रहिया आहिनि, उन जे पालींदड़नि जी मर्ज़ी जो। जॾहिं हू पंहिंजे पालींदड़नि जी मर्ज़ी तहत न हली सघियो आहे ऐं कन वक़्ती मजबूरियुनि जे करे हू पंहिंजे पालींदड़नि सां सही न हली सघियो आहे, त उहे पालींदड़ ई उनखे इहा ॾेखींदा आहिनि पिया, इशारो पिया ॾियनि त तूं बि सबक़ हेठि रह, सबक़ खां ॿाहिरि न वञ। न त हिन मुल्क में हमेशह हिकिड़ी पार्टी खां मटिजी जॾहिं हुकूमत ॿी पार्टी ॾे वेंदी आहे त हुकूमत में वेठल ॿियो धुर जा 100 खां वधीक MPA MNA वरी ॿी धुर ॾे हलिया वेंदा आहिनि। उन्हनि जो को न एहतिसाब थींदो आहे, न उन्हनि खे पुछाइणो थींदो आहे, बल्कि उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त असां मालिकनि जा माण्हू आहियूं। ऐं हीअ जेकी कारस्तानी आहे सा हिन मुल्क जे उन्हनि मख़सूस इदारनि जो ई कमु आहे जेके उन्हनि माण्हुनि खे हिन पासे खां हुन पासे फेराइनि था। हींअर बि उन्हनि जी मर्ज़ी आहे त इमरान ख़ान खे सबक़ ॾियण लाइ इन्हनि माण्हुनि खां नाकर कराई वञे, पर जेकॾहिं उहे चाहींदा त इहे सभु वोट इमरान ख़ान खे मिली वेंदा, न चाहींदा त इमरान खे न मिलंदा। माना समूरो कारोबार हुननि जे इशारनि ते ऐं सियासी पार्टियूं हुननि जे इशारनि ते उथनि वेहंदियूं। सॼो कारोबार एजेंसियुनि जे इशारनि ते थींदो आहे। हिन मुल्क में सियासतदान त हिकिड़ो फार्मी कुकड़ आहे, जेॾी महिल चाहींदा आहिनि इदारा उन्हनि खे कोई छॾींदा आहिनि, जेॾी महिल चाहींदा आहिनि उन्हनि खे तातींदा आहिनि पिया। असां चवंदा रोज़ाना सोबत तरफ़ त ख़बरूं पाण ग़रीब जेके हिन ते पेश कयूं इंतिहाई अफ़सोसनाक आहिनि, पर चवंदा आहिनि इंसान तफ़रीह लाइ तफ़रीह बि ज़रूरी आहे। हिन सां हज़ार मसइलनि बावजूदि ऐं तफ़रीह ख़बर जेका आहे रोज़ाना सूबे में आहे त जेको क्रिकेट जो आलमी मेलो हलंदड़ हुयो ऐं दुबई में न्यूज़ीलैंड खे शिकस्त, ऑस्ट्रेलिया पहिरियों भेरो T20 वर्ल्ड कप चैंपियन बणिजी वियो। दुबई में खेलियल फाइनल मैच में ऑस्ट्रेलिया जे कप्तान एरोन फिंच टॉस खटे न्यूज़ीलैंड खे बैटिंग जी दावत ॾिनी। न्यूज़ीलैंड जी टीम मुक़ररु ओवरनि में 4 विकेटनि जे नुक़सान ते 172 रन्सूं ठाहियूं। कप्तान केन विलियमसन 85 स्कोर करे नुमाया रहियो। मोट में ऑस्ट्रेलिया जी टीम 173 रन्सुनि जो टारगेट 19 ओवरनि में 2 विकेटनि जे नुक़सान ते पूरो करे वर्ल्ड कप खटी वरितो। कीअं था ॾिसो हिन रांदि खे? ख़ासि करे ज़बरदस्त दिलचस्प मुक़ाबला आहे। कल्ह राति ॾाढो दिलचस्प मुक़ाबिलो हुयो ऐं न्यूज़ीलैंड फेवरेट करार ॾिनी पई वई त वर्ल्ड कप न्यूज़ीलैंड हिन में खटींदी,
पर पोइ बि न्यूज़ीलैंड जी क़िस्मत में वर्ल्ड कप न आयो। क्रिकेट बाई चांस हूंदी आहे। क्रिकेट में हिकिड़ो वक़्तु साथ ॾिए, ॿियो पिच बीहण जहिड़ी हुजे तॾहिं उहे कमु थींदा आहिनि। पिच जा दौर जी फेवर में हूंदी आहे ऐं उन जी टीम मज़बूत हूंदी आहे त कमु थींदो आहे। ॿियो अॼुकल्ह सॼी दुनिया में क्रिकेट जी दुनिया में हिकिड़ो हली चुको आहे शो हिन जुआरियुनि जो सटेबाज़ सॼी दुनिया में सटेबाज़ आहिनि। दुनिया जूं काफ़ी टीमूं आहिनि जेके आज़ादु आहिनि ऐं उहे पंहिंजे कप्ताननि जी मर्ज़ी ऐं उन तरतीब जे बुनियाद ते रांदियूं खेॾंदियूं आहिनि। ऐं दुनिया जूं कुझु टीमूं आहिनि जिन में सटेबाज़ हूंदा आहिनि ऐं कुझु त नफ़्सियाती मरीज़ रांदीगर बि हूंदा आहिनि जीअं पाकिस्तान, इंडिया ऐं असांजूं टीमूं आहिनि जेके रांदि खे रांदि करे बि न ॾिसंदियूं, जंग करे सम्झंदियूं, सम्झंदा आहिनि। पोइ उन्हनि में इहे ग़लतियूं ऐं ख़ुशहालियूं थींदियूं आहिनि। अहिड़ी ई रीति न्यूज़ीलैंड ऐं ऑस्ट्रेलिया जे विच में रही जॾहिं ऑस्ट्रेलिया जी टीम खे अञा बि ईअं चऊं त असां वटि ऑस्ट्रेलिया जी टीम खे लकी टीम मञियो वेंदो आहे जंहिंजे लाइ सदाईं कुदरती तौरु काया पलटिजी वेंदी आहे ऐं ऑस्ट्रेलिया सो घुमाणींदड़ टीम हूंदी आहे। उहो पंहिंजे वक़्त जे बुनियाद ते खटण वारी टीम आहे, खटे वञे। महिनत बि कंदा, वक़्तु पंहिंजी जॻह ते कुदरत आहे उनखे मञूं था, पर महिनत कनि था, उनजी तमामु महिनत ई रंग लाहे थी। जॾहिं कुदरत तव्हां ते महिरबानी हूंदी आहे त तव्हां जूं महिनतूं ऐं आसूदगी में बदिलजी वेंदियूं आहिनि ऐं तव्हांजा सभई कम संजा थी वेंदा आहिनि। उनजे करे जॾहिं उन्हनि सां वक़्तु साथ ॾिए थो त कुदरत उन्हनि जे लाइ सभई रस्ता मुहैया करे थी ऐं सो घुमाइनि था। क्रिकेट में वक़्त जो हुजणु तमामु घणो आहे, पहचान सां। महिरबानी कासिम सरान। ऐं असांजो प्रोग्राम में वक़्तु पूरो थियो, असां कोशिशि कंदा आहियूं त मुख़्तसिर टाइम में घणियूं ॻाल्हियूं बि करे वञूं ऐं अहम ॻाल्हियूं बि करे वञूं। असां क्रिकेट जे खां वठी ऐं ख़ासि करे मुल्क में वधल महांगाई ऐं सटेबाज़ जेको शौकत तरीन नाणे वारे वज़ीर असांखे बयानु ॾिनो आहे, खिल जो बि बयानु आहे त सटेबाज़ डॉलर जे पास अफ़गानिस्तान खणंदा आहिनि, जेके अफ़गानिस्तान खणंदा आहिनि त आख़िरकार रियासत जी छाती करे कानून लागू कंदड़ इदारा आहिनि। हेॾो सारो रियासत जो ढांचो आहे उहो कारे थो वञे। हिकिड़ा सटेबाज़ उनखे यरगमाल कयो ऐं उनखे कमज़ोर करे रहिया आहिनि। उन महांगाई में पीड़िजी आवाम रहियो आहे। उनखां सवाइ जेको सिंध में जेको जगवा सिस्टम हलियो आहे ऐं रिट चैलेंज कई आहे, ॼण त बग़ावत कई आहे वॾेरनि, पर उहे वॾेरनि जे ख़िलाफ़ रियासत जी कानून इंसाफ़ सभु ख़ामोश आहे ऐं सभु कुझु जेको थी रहियो आहे कंहिं ग़रीब लाइ थी थो वञे। कानून बि ग़रीब लाइ अचे थो वञे त ॿिया इदारा बि ग़रीब जे ख़िलाफ़ त शुरू थी था वञनि, पर इन्हनि वॾेरनि ऐं भुतारनि जे ख़िलाफ़ को बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। सुभाणे ताईं पंहिंजे मेज़बान साहिद राज रखंदा इजाज़त। अलाह वाहे।